नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा आहियूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जे ज़ोर खे टोड़ण लाइ हिकु दफ़ो ॿीहर ॿिनि हफ़्तनि जे लाइ बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट मुकमल बंदि करण जी तजवीज़ पेश करे छॾी आहे। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे मुराद अली शाह चयो त कोरोना जी वबा तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं मुंहं में एंटी बार्ड्स आहे। पोइ बि मां कोरोना खां टिनल आहियां। हिन चयो त असां वटि अटे में लूण जे बराबरि बि वैक्सीन न आहे लॻी। असां न वैक्सीन लॻाए सघियासीं ऐं न ई घुराए सघियासीं। हिन चयो त लॉकडाउन करियो या न करियो, सिमाल लॉकडाउन माइक्रो लॉकडाउन सां कुझु न आहे थींदो। घटि में घटि ॿिनि हफ़्तनि जे लाइ बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट बंदि करियो। कोरोना बाबति सिंध हुकूमत जे खयल क़दमनि खे अॻु बि सभिनी फॉलो कयो। असांखे लॉकडाउन करे कोरोना वबा जो ज़ोर टोड़णो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर उन मौक़े ते चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जे लॉकडाउन जो मज़ाक उॾायो। वफ़ाक़ चवे थो त मैशियत बचाइणी आहे, हालांकि असांजी मैशियत सभिनी खां कमज़ोर आहे। मैशियत जी तबाही सबबि ई वज़ीर खे हटाइणो पियो, जॾहिं त सिंध हुकूमत जे कोरोना पॉलिसियुनि सबबि समूरे मुल्क खे फ़ाइदो थियो। यादि रहे त वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि कोरोना बाबति इजलास अॼु थींदो, जंहिंमें चइनी सूबनि जा वॾा वज़ीर भी शिरकत कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।